खारो पानी आहे इहो इस्तेमालु करण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं जेको पैदा थियनि थियूं। थर जो जेको ॻोठु आहे महू अखेराज उन में तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन जेके माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। ख़ासि तौर ते उन ॻोठ जा जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे मुकमल तौर ते पंहिंजो जेको आहे कमज़ोर आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि हिते जेको आहे माण्हू मुख़्तलिफ़ संक्षोभ पाणी पीअण जे करे उहे पेट जे बीमारियुनि में मुबतला थी विया आहिनि। त हिन वक़्त जी तक़ाज़ा आहे त थर में पाणी जे लाइ रिखाबंदी कई वञे। थर खे जेको आहे कैनाल जी ज़रूरत आहे। थर में पीअण जे पाणी जे लाइ जेको बंदोबस्तु कयो वञे। थर में कैनाल जे ज़रिए पाणी पहुचाए सघे थो। जेके सरकारी इदारा आहिनि उहे थर जे हिन ॾुखी सूरताल में पाणी जे मसइले जे हल लाइ को तहरीक वठनि ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो तहरीक वठनि। हिन वक़्तु अहम सुवाल इहो आहे त थर में पाणी जो कैनाल कीअं मुमकिन आहे, पाणी किथां ईंदो, या जेके टेक्निक जी मंज़ूरी या इस्ता जे हवाले सां जेके कुझु टेक्निकल मामला आहिनि उन जी जेका फ़ज़ीर रिपोर्ट ठाहिनि उहे समूरा मामला जेके आहिनि उहे सरकारी इदारा करे सघनि था। उन करे वक़्त जी तक़ाज़ा आहे त थर खे पाणी ॾियो, छाकाणि जो पाणी जेको आहे इंसान जो बुनियादी इंसानी आइनी ऐं क़ानूनी आहे।